अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामो कॾहिं स्टार्ट कयो वेंदो ऐं उन जी एपिसोड कॾहिं हलाई वेंदी ऐं उनखे कहिड़े टाइम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं सॼो नओं हरेंदड़ वीडियो ॿारनि ताईं सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों वेरन जी वस्ती हिकु वॾो सोप सीरियल ड्रामो आहे सिंध टीवी वारनि जो ऐं उन में सुठा सुठा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि ऐं उन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे ऐं उन जा बि 4 टीज़र अची चुका आहिनि। यानी हाणे तमामु जल्द प्रोमो अचण वारी आहे। जॾहिं बि प्रोमो ईंदो त पोइ तव्हां दोस्तों इहो सम्झी छॾिजो त उन जी एपिसोड पोइ हलायो वेंदो। यानी हाणे पाण खे प्रोमो जो इंतज़ारु करणो पवंदो। जेकॾहिं प्रोमो पहिरीं तारीख़ ऐं 2 तारीख़ जेकॾहिं अची वियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त वेरन जी वस्ती ड्रामो हलायो वेंदो। ऐं दोस्तों वेरन जी वस्ती जेका ड्रामो आहे ऐं उन में सुठी कहाणी आहे ऐं उन में हाजन प्रेमी जो मेन किरदारु आहे ऐं हू हिकु ॿेले जो शींहुं हूंदो। यानी मजू सतार लाड़ सां दुश्मनी निभाईंदो ऐं उन सां झेड़ो कंदो ऐं उन में वॾा वॾा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों हिन ड्रामे में आदित्य कंबराणी जो बि मेन किरदारु आहे। आदित्य कंबराणी जेको आहे हिते तव्हांखे वॾेरे जे रूप में नज़र ईंदो। यानी आदित्य कंबराणी हिकु वॾेरो हूंदो ऐं वॾेरे जो किरदारु अदा कंदो। ऐं दोस्तों वेरन जी वस्ती बि हिकु बहितरीन ड्रामो आहे ऐं सोप सीरियल ड्रामो आहे ऐं वॾो ड्रामो आहे। इन जी वधि खां वधि 150 खां एपिसोड मथे हलायो वेंदो छो जो वेरन जी वस्ती हिकु सुठो ड्रामो आहे। हीअ सिंध टीवी वारनि जो वॾो सोप सीरियल आहे। इन जी हाणे तमामु जल्द एपिसोड हलायो वेंदो ऐं इन ड्रामे जी बि डायरेक्टर कहाणी सुठी लिखी आहे। जीअं ज़हर ज़िंदगी हुयो ईअं बि इहो वेरन जी वस्ती ड्रामो आहे ऐं हीअ ड्रामो बि ज़हर ज़िंदगी वांगुरु ज़बरदस्त आहे ऐं इन जी कहाणी बि सुठी आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी आहे तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।